लाल की, श्री राधावर कृष्ण चंद्र की, गोपी वल्लभ भगवान की जय। अचो सात संगत जी चौथों श्लोक। नखल गोपिका नंदनो भवा, नखिल देहिना अंतरात्मद्र, नखल गोपिका नंदनो भवा, नखिल देहिना अंतरात्मद्रग, विघ्न सार्थितो विश्वगुप्त ये, सख उदय वान सात्मता कुले, सात्वता कुले। गोपी चौंतियों ते श्री कृष्ण तू केवल यशोदानंदन ही ना है। ॾिसो हे गोपिन जो ब्रह्म ज्ञान अथव। माण्हू सोचींदा आहिनि गोपिन जो जेको प्रेम आहे उहो स्त्री पुरुष वारो आहे। अरे भाई न न, हे वाक्य ॿुधो ऐं सम्झी वञो कि गोपियूं केरु आहिनि। गोपियूं स्पष्ट थी चवनि, साफ़ थी चवनि त हे गोविंद, हे माधव, हे प्रेम जा अवतार, नखल गोपिका नंदनो, तू केवल यशोदा मैया जो बालक ना आहे, मतलब तू सभिनि जो हृदय में रहण वारो परमात्मा साक्षी भगवान। हरि राम। हर शरीर में जेके भी पशु पक्षी जीव जंतु प्राणी देवता मनुष्य सब जे अंदर चेतन तत्व तू ही ताए, ॿियो केरु? यानी गोपियूं भगवान कृष्ण जो परमात्मा स्वरूप थी सुञाण। तो उनखे असां कीअं था चई सघूं कि गोपिन जो प्रेम जेको आहे उहो हाड़मास वारो आहे? न न, ओहो, गोपियूं तो ब्रह्म ज्ञानी, उन्हनि तो सुञाणी वरितो आहे भगवान कृष्ण खे। त परम मधुर मधुर सुंदर स्वरूप ही परमात्मा आहे। हरि राम। कथा ईंदी आहे न भागवत में कि भगवान लीला करे चतुर्भुज रूप धारण करे वण जे पोयों नारायण रूप में प्रकट थिया ऐं गोपिन ॾिसी भी वरतो, लेकिन गोपिन ध्यान ही कोन ॾिनो कि असां चैन भुजाउन वारे नारायण भगवान के थोड़ी थी ॻोल्हियूं। असां त पंहिंजे सांवरे सलोने मुरली मनोहर श्री कृष्ण के ॻोल्हे रही आहियूं। कमाल आहे। जो हरि राम। ब्रह्म ज्ञानी तो उन्हनि खे त पत्ते पत्ते में परमात्मा जो दर्शन आहे, पर बि उहे चवनि थियूं असां प्रेम त श्री कृष्ण सां कयो आहे, उन यशोदानंदन सांवरे सलोने सां कयो आहे। ऐं कृष्ण तू केवल यशोदानंदन न आहे, सभिनी शरीर धारण करण वारनि जे हृदय में रहण वारो उन्हनि जो साक्षी अंतर्जामी आहे। हे सखे, हाणे कहिड़ो शब्द चयो आहे गोपिन? सखे। तू असांजो परम सखा बि आहे। सखा के उल्टो कयो त छा थींदो आहे? खास। कि तुंहिंजे अलावा असांखे ॿियो कुझु मन तन में बुद्धि हृदय आत्मा में कुझु जचियो ई न आहे। असां मन चित्त बुद्धि सां तोसां ई त प्रेम कयो आहे, तोखे ई त चाहियो आहे। त तोखो भगवान कृष्ण को गोपियूं सुख वठण नथी चाहिनि, ॾियण थी चाहिनि। सर्वस्व अर्पण करे छॾे मिटी वञे, उनजो नालो गोपी आहे। हरे राम। तू सभिनि जे हृदय में रहण वारो साक्षी अंतर्यामी, हे सखे, हे मित्र, ब्रह्मा जी जी प्रार्थना सां इन संसार जी रक्षा करण जे लाइ तू यदुवंश में अवतार वठी आयो। साफ चई छॾियो आहे चौथे श्लोक में गोपिन कि संसार जी रक्षा करण जे लाइ यदुकुल में
वसुदेव बाबा नंद बाबा चओ जेको भी चओ था उते तूं अवतार वठी आयो आहीं। हरि राम। अॻिते ॿुधो पंजो श्लोक। वीरचिता भयं वृष्णिधुर्यते चरणमीयुषा संस्रतेर्भया कर सरोरुहं कांत कामदं शिरसि देहि नः श्रीकर ग्रहं श्रीकर ग्रहं। गोपी चवनि थियूं पंहिंजे प्रेमियुनि जी अभिलाषा पूर्ण करण वारनि में सभिनि खां अग्रगण्य यानी सभिनि खां पहिरियों जंहिंजी गिनती थिए वो यदुवंश शिरोमणि यानी जेको यदुवंश आहे 56 करोड़ यदुवंशी आहे उन में सभिनि खां पहिरियों केरु आहे भगवान कृष्ण। ई वंश में त पोइ आहे हा न पुट पोटनि जे हिसाब सां वंश में तव्हां गिनती कंदो त पोइ लेकिन कृष्ण त पोइ कृष्ण आहिनि। हा उहे त हिकु हिकु जीव जा आधार आहिनि। त तव्हां शिरोमणि आहियो यदुवंश शिरोमणि सभिनि खां पहिरियों प्रेमियुनि जी अभिलाषा पूर्ण करण में छो जो तव्हां प्रेम जा अवतार आहियो। तव्हांजो रोम रोम जेको आहे न उहो प्रेम सां भरियल आहे। चओ हरि राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ये माता जो पंहिंजे पुत्र जे लाइ वात्सल्य सां प्रेम भरियल आहे। खीर में पोषण भरियल आहे गुड़ में मिठास भरियल आहे चंद्रमा में चांदनी भरियल आहे सूरज में तेज भरियल आहे। सूरज वटि वञो तेज पाण ई मिली वेंदो चंद्रमा वटि चांदनी पाण ई मिली वेंदी। आग में तेज पाण ई मिली वेंदो लेकिन हिकु हिकु शइ मिलंदी न लेकिन भगवान वटि कोई वञे तो सर्वस्व मिली वञे। अब वो सब कुछ छॾे करे गोपिन केवल प्रेम ई घुरियो आहे। त चवनि थियूं गोपियूं तव्हांजो त रोम रोम प्रेम सां भरियल आहे। तव्हां आयो ई प्रेम जा ठहियल। चओ हरि राम। जीअं गहना ठहियल हूंदा आहिनि कोई टॉप्स ठहियल आहे कोई अंगूठी ठहियल आहे कोई चूड़ी ठहियल आहे पर शुद्ध सोन जी ठहियल आहे त आकार प्रकार त सभिनि जा अलॻि आहिनि पर सभिनि में तत्व कहिड़ो आहे सोन ई आहे। कोई मिलावट न आहे पितल न आहे तांबो न आहे शुद्ध सोन आहे। त अहिड़ी तरह सां भगवान भले रूप अलॻि अलॻि धारण करे ईंदा आहिनि कहिड़ो बि स्वरूप आहे कमल नयन मुरली मनोहर आहिनि लेकिन रोम रोम कंहिंसां भरियल आहे प्रेम सां। इन करे उनखे चइबो आहे बोलो प्रेमावतार भगवान की। तो गोपी चवनि थियूं तूं प्रेमावतार आहे हाँ तुंहिंजो रोम रोम प्रेम सां भरियल आहे। वाह वाह। ऐं प्रेमियुनि जी अभिलाषा पूर्ण करण में तूं त नंबर 1 आहे। हे यदुवंश शिरोमणि जेके वीचारा जन्म मरण जे चक्कर में बार बार पैदा था थियनि मरनि था पिया ऐं भयभीत आहिनि कि वरी मरणो पवंदो वरी जन्म थींदो कॾहिं मुक्ति थींदी। इन करे डिॼी करे तुंहिंजे चरण शरण था अचनि त प्रभु तुंहिंजे चरण शरण आहियूं असांजी रक्षा कर त्राहि माम पाहि माम। जो सभी तावा शरण आई रखियो ताही प्राण की नाई। त हे गोविंद तुंहिंजा वचन आहिनि त उनजी प्राणनि वांगुरु रक्षा कंदो आहे तूं उनखे अभय दान ॾींदो आहे। तुंहिंजा कर कमल जेके आहिनि तुंहिंजा इहे हथड़ा प्यारा प्यारा इन जे छांव में तूं उन्हनि खे निर्भय करे छॾींदो आहे। उन्हनि जे भक्तनि जो भउ ख़तमु थी वेंदो आहे। उहे चाहे केॾा बि पापी रहिया हुजनि पहिरियों तूं उन्हनि जो हिसाब किताब न ॾिसंदो आहे। पंहिंजे कृपा महर सां तूं उन्हनि खे अभय दान ॾींदो आहे। चओ हरि राम। हे हरि हे असांजा प्रियतम। गोपी चवनि थियूं हमारे प्रियतम। केॾी उन्हनि जे हिकु हिकु शब्द में केॾो प्रेम भरियल आहे। सखे प्रियतम हे असांजा प्रियतम सभिनि जी लालसा अभिलाषाउनि खे पूर्ण करण वारा उहे ई कर कमल उहे ई तुंहिंजा प्यारा प्यारा हथड़ा जंहिंसां तूं लक्ष्मी जीअ जी
बाह पकड़ी आ जै पंहिंजे हथ सां तू लक्ष्मी जी जो हथ पकड़ियो आ वही कर कमल पंहिंजो असांजे मस्तक ते रखी छॾ। चओ हरे राम। गोपियूं थी चवनि वही कर कमल असांजे मस्तक ते रख असांखे बि परम शांति आनंद अची वञे। या प्रार्थना रोज असांखे बि करणु खपे हा न। गोपिन त पाए वरितो आहे सदा भगवान खे। व्रज जनार्ति हन वीर चोष वीर योषिता निज जन स्म निज जन स्मय ध्वंसन स्मित भज सखे भव किंकरी स्मनो जल रुहाननम चारु दर्शय चारु दर्शय। गोपी चवंतियूं त ब्रिजवासियुनि जे दुखन के दूर करण वारा छो जो भगवान जा नाला कहिड़ा आहिनि दीन बंधु दुख हरता दीनानाथ भक्त वत्सल अपार करुणा सिंधु। ई नाला थोड़ी पइजे उन जे गुणन के कर्मन के करुणा दया के ॾिसी करे ये भगवान जा नाला भक्तन रखिया आहिनि। चओ हरे राम। ते ब्रजवासिन जा दुख दूर करण वारा वीर शिरोमणि श्याम सुंदर। ॾिसो घणा नाला चई छॾियूं कि हिकु त दुख दूर करण वारा, ॿियो वीरन में शिरोमणि ऐं टियों श्याम सुंदर। हिकु लाइन में टे त शब्द थी चई वञनि गोपियूं। वीर शिरोमणि जो मतिलब कि टिनी लोकन में अनंत अनंत तव्हांजा जेके लोक आहिनि कोई अहिड़ो पैदा न थियो आहे कि तव्हां खां वॾो कोई वीर हुजे। हा जंहिंजे अखियुनि जे इशारे सां प्रलय थी वञे तव्हां खां वॾो वीर केरु हूंदो भला। तव्हां वीरन में शिरोमणि भी आयो, बहादुर भी आयो, परम वीर भी आयो, वरी परम सुंदर भी आयो, वरी परम दयालु भी आहे। जरूरी ना आहे जेको बलवान हुजे तो वरी दयालु भी हुजे, शक्तिशाली हुजे वरी उन जे अंदर दया भी हुजे। और जंहिंजे अंदर दया आहे त जरूरी ना आहे वो शक्तिशाली भी हुजे। ऐं शक्तिशाली भी हुजे दयालु भी हुजे त जरूरी ना आहे प्रेम करण वारो हुजे। दया अलग शइ आहे, प्रेम अलग शइ आहे। दया त असां जीव जंतुनि सां कंदा आहियूं, प्रेम कंदा आहियूं छा? कंहिं कोड़ीअ खे ॾिसी करे दया ईंदी आहे, तव्हां रोटी ॾींदव, इलाज कराईंदव, पर उनखे गले लॻाईंदव न। दया अलग शइ आहे, प्रेम अलग शइ आहे। ये तो श्री कृष्ण आहिनि, सर्वशक्तिमान बलशाली भी आहिनि, वरी करुणा जा अनंत सागर आहिनि ऐं प्रेम जो तो स्वरूप आहिनि। ये गोपियूं थी चवनि जो तत्व गोपिन सुञातो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ा महात्मा था चवनि कि मां करोड़े जन्म वठी अचां ऐं गोपी गीत जो अगरि गोपिन जो मां ईअं बसि ईअं कंदो वञा न, बसि वर्णन कंदो वञा तॾहिं बि पूर्ण थियण वारो न। करोड़े जन्म अनंत जन्म वठी अचां बसि गोपी गीत 19 श्लोक मां इन्हनि जो गोपिन जे हिकु हिकु शब्द जो अगरि मां टुॿी हणी करे अर्थ कढंदो वञा त भैया पूरो थियण वारो कोन्हे। हरि अनंत हरि कथा अनंत। हरे राम। त गोपी चवनि थियूं ब्रजवासिन जे दुखन खे दूर करण वारा वीर शिरोमणि हे श्याम सुंदर। केॾी मिठास आहे वाणी में। श्याम सुंदर हे प्रभु तुंहिंजी मंद मंद मुस्कान। हाँ हिकिड़ी मुस्कान हूंदी आहे अट्टहास करे माण्हू जोर जोर सां खिली पवंदो आहे, हिकिड़ो अंदरि ई मुस्कुराईंदो आहे, पर मंद मंद मुस्कान भगवान जी। मुस्कुराइनि था हा न, खिलण जी आवाज़ नथी अचे, वरी मुस्कान रोकनि था, वरी खिल अची थी वञे। त ये तुंहिंजी मंद मंद मुस्कान आहे, इन जी हिकिड़ी जेकी उज्जवल रेखा आहे, यानी जेको तोखे मुस्कुराईंदड़ चेहरो ॾिसी वठे न उनजो अभिमान ख़तमु। जंहिं अभिमान खे ख़तमु करण में करोड़े जन्म लॻी वेंदा आहिनि। अहंकार वञण वारो न आहे। तव्हां कथाऊं ॿुधियूं त कॾहिं कॾहिं त महाराज ओहो नारद महाराज खे अभिमान थियो, गरुड़ जी खे अभिमान थियो, सत्यभामा माता खे अभिमान थियो, हा न कथाऊं ॿुधंदा आहियो। लेकिन चवनि था तुंहिंजी हिकिड़ी मुस्कान जेकी आहे न
अभिमान जी सत्यानाश करे छॾे। हाँ, मान मर्दन करे छॾे, चूर चूर करे छॾे अहंकार के। अहिड़ी तुंहिंजी मंद मुस्कान आहे, मंद मंद मुस्कान। हरे राम। कंहिंजी जेके तोसां प्रेम कंदा आहिनि, हा न, जेके तोसां प्रेम कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ तुंहिंजी मुस्कान उन्हनि जे अभिमान खे ख़त्म करण जे लाइ चए थी पर्याप्त आहे। गोपी चवनि थियूं काफ़ी आहे। हमारे प्यारे सखा, हिकु त सखा वरी असांजा वरी प्यारा, हिकु नाले में टे संबोधन। चओ हरे राम। हिकु संबोधन में टे नाला, हमारे प्यारे सखा। हिकु त तूं असांजो आहे, ये केॾो प्यारा, वरी तूं प्यारो बि आहे। कोई पंहिंजो हुजे ऐं ॾाढो ख़तरनाक हुजे, तंग करण वारो हुजे, चवणो पवंदो आहे पुटु आहे, पर जीअण हराम करे छॾियो अथई। हाणे आहे त पंहिंजो पुटु, चवण में त पंहिंजो थो अचे, पर प्यारो थोरी आहे। आहे त पंहिंजो, पर दोस्त दुश्मन ठही वियो आहे। अहिड़ा बि त हूंदा आहिनि, पर ईअं न आहे। भॻवान वटि केवल प्रेम आहे। गोपी चवनि थियूं हमारे प्यारे सखा, तूं असांजो आहे, वरी ॿी ॻाल्हि प्यारो बि आहे, वरी सखा बि आहे, मित्र बि आहे। हे असांजा प्यारा सखा, असां खां रुस न, हमसे रूठो मत, प्रेम करो। हे गोविंद, असां सां रुस न भाई, असां सां प्रेम कर। असां त तुंहिंजी दासी आहियूं, सेविका आहियूं, असां त तुंहिंजी सेवा करण वारी आहियूं। तुंहिंजे चरणनि ते असां निछावर आहियूं, असां तुंहिंजे चरणनि ते मिटी वञूं, इहा ई अभिलाषा आहे। तोखां वठणु नथी चाहियूं। हे ॾिसो, मां सम्झाइण लाइ तव्हांखे पंहिंजा शब्द जोड़े थो चवां। गोपिन एतिरो चयो कि हम निछावर है। निछावर जो अर्थ कि पाण खे मिटाए छॾियो, त कुझु वठण त चाहिनि ई कोन थी गोपियूं प्रेम जे अलावा। असां तुंहिंजे चरणनि ते मिटी वञूं प्रभु, तुंहिंजी धूल ठही वञूं चरणनि जूं। असां अबलाउनि ते पंहिंजो परम सुंदर सांवरो सांवरो उहो मुख कमल असांखे दर्शन कराए। एतिरी कृपा कर, असां ॿियो कुझु नथी चाहियूं। असां निछावर वञूं तुंहिंजे चरणनि ते, असां अबलाऊं आहियूं, छो जो ॿियो कोई बल कोन्हे, तुंहिंजो ई बल आहे, ॿियो कंहिंजो सहारो ई कोन्हे। ऐं तूं उन्हनि सां ॾाढो प्रेम कंदो आहे। सो प्रिय जाके गति न आनकी, तोखे बि ॾाढा प्यारा आहिनि जेके ॿियो कोई सहारो नथा खणनि। त प्रभु हाणे कृपा कर, उहो सुंदर सुंदर मंद मंद मुस्कान वारो सांवरो सांवरो असांखे पंहिंजे मुख कमल जो दर्शन कराए। बोलो प्रेमावतार भगवान की, गोपी जन महारानी की।